ठीकु आहे। वुज़ूअ जा फ़र्ज़ जेको असां वुज़ू कयूं था, निमाज़ पढ़ूं था, क़ुर पाक पढ़ूं था, उन में फ़र्ज़ आहिनि 4, ॿियूं आहिनि सुनता, सम्झो था। पहिरियों फ़र्ज़ु आहे मुंहुं धोइणु, ॿियो मसो करणु, ॿांह ठूठनि ताईं धोइणु, पेर मुरनि ताईं या भेॾनि ताईं धोइणु। उन खां पोइ आहे गुसुल, माण्हू जंहिंमहिल वॾो थींदो पोइ तड़ो कंदो, उनजा बि 3 फ़र्ज़ आहिनि। 3 चकर गुरगुला वात में कंदो, गुरड़ा कंदो वॾा 3 चकर, पोइ 3 चकर नक खे पाणी ॾींदो उन हॾीअ ताईं मथे, ऐं सॼे बुत ते पाणी फेरबो हारबो। का बि शइ वार जेतिरी रहंदी त हुनजो तड़ो न थींदो वॾे माण्हूअ जो। ठीकु आहे भाउ। पोइ क़ुर पाक में हिकिड़ियूं हर्फ़ आहिनि जेके लोह क़ुरानी चवनि था पिया, उनजी माना अलाह साईं अलाह जो हबीब ॼाणे थो, सम्झो था। उहे क़ुर पाक में आहिनि अलिफ लाम मीम, यासीन, ताहा, हामीम, ऐन सीन काफ, नून, काफ, सम्झो था भाउ। काफ, हा, या, ऐन, स्वाद, इहे लोहे क़ुर आहिनि। जेकॾहिं अलाह साईं जी माना ॿुधाए आहे त सॼो जो राज़ खुली पए आहे। पोइ अलाह साईं इहो पाण वटि राज़ रखी छॾियो आहे। आमीन माना क़बूल थिए। अलाह साईं चए त को ॿुधो पढ़ियो सम्झो, इहो अलाह साईं मुंहिंजो क़बूल थिए थो वटि। क़ुर पाक में 30 सिपारा आहिनि, सम्झो था। पहिरियों सिपारो जेको आहे उहो अलिफ लाम मीम को आहे। आख़िरी जेको 3 सिपारो आहे अमियत सालून, ईअं आहे न। ऐं ॿिया क़ुर पाक में जेके आहिनि सिपारनि जा तव्हांखे नाला अचनि था पिया। ऐं क़ुर पाक में 114 सूरतां आहिनि, 114 सूरतां आहिनि। क़ुर पाक जी दिलि यासीन सूरत आहे। सूरत तोप 10 सिपारे में आहे, उन में बिस्मिल्लाह आहे कोन आयल आहे, माना उन में बिस्मिल्लाह न पढ़ंदा आहियूं। ॿियनि सूरत में बिस्मिल्लाह लिखियलु हूंदी आहे न, उन में लिखियल ई कान्हे का। वॾे में वॾी सूरत क़ुर पाक जी सूरत बकर आहे, ऐं नंढे में नंढी सूरत आहे सूरत कौसर। सूरत कौसर कहिड़ी आहे? इना आतना कल कौसर। क़ुर पाक में सूरत फातिहा जेका अलम शरीफ़ आहे, इहा क़ुर पाक अॻ में नाज़िल थियल आहे, सम्झो था। इहा सॼी दुआ आहे। क़ुर पाक हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो, ऐं तौरात हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते, इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते, ऐं ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। इन्हीअ सिपारे में बिस्मिल्लाह वरी 2 भेरा आयल आहे, सम्झो था। उन सूरत जो नालो आहे निमिल। निमिल जी माना केविल। इहा जेका सूरत आहे हज़रत सलेमान बीबी बल्किस जो ख़त जेको हुदुद खणी वियो, उन में बिस्मिल्लाह 2 चकर लिखी। तव्हां इन्हीअ सिपारो खोले पढ़ंदो त हज़रत सलेमान जो बीबी बल्किस जो किसो ईंदो। क़ुर पाक जेको यादि कंदो आहे उनखे हाफ़िज़ क़ुर चइबो आहे। जेको 30 सिपारा यादि करे क़ुर पाक क़िरात करण वारे खे कारी चइबो आहे। जीअं तव्हांखे चयुमि ज़ाल जो आवाज़ु कढो, ज़ाल ज़रे जो, ज़े जो आवाज़ु, वूए जो आवाज़ु, सम्झो था। ऐं तुए जो आवाज़ु, आइन ऐनक जो आवाज़ु, अलिफ जो आवाज़ु अ थींदो, ऐन जो आइन थींदो, काफ़ कलम जो क़ाफ़ थींदो, काफ़ जो काफ़ थींदो, ऐं हे हजम जो हे थींदो। अहिड़े तरीक़े सां अहिड़ा 2-3 ॿिया बि आवाज़ आहिनि। उन खां पोइ हर्फ़ आहिनि अरबीअ में 28, 14 शमसी आहिनि, 14 कमरी आहिनि। हाणे 14 कमरी जेके आहिनि उहे तव्हांखे मां ॿुधायां थो। पहिरियों तव्हांखे 14 शमसी ॿुधायां। शमसी माना जेको सिजो बिरदो आहे त पोइ चंड तारा वेंदा आहिनि न हलिया। शमसी अखर उहे आहिनि हर्फ़ दाल ज़ाल, रे ज़े, सीन शीन, साद दाद, तुए ज़ुए, वरी ते लाम नून। इहे शमसी अखर आहिनि। इन्हनि जे अॻियां अलिफ लाम जेको हूंदो उहो ख़ामोश ईंदो, उनजी आवाज़ सां क़ुर पाक में या उहो न पढ़ंदो आहे।
हाणे अब्दुल सलाम पढ़ंदासीं, अब्दुल सलाम न पढ़ंदासीं छो त शम्सी लफ़्ज़ आहे। अब्दुल करीम कमरी आहे त अलिफ लाम जो आवाज़ उहो ज़ाहिर थी बीह रहंदो। ठीकु साईं। पोइ वरी आहे कलमो तैयब, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। न आहे को बि इबादत जे लाइक़ु अलाह खां सवाइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो पैगाम पहुचाईंदड़ आहे या रसूल आहे। हाणे इन कलमे जा ॿ हिसा आहिनि। पहिरियों आहे ला इलाहा इल्लल्लाह माना तौहीद आहे, अलाह साईं हिकिड़ो ई आहे। वरी ॿियो आहे शाहिदी थोरे त मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद करीम हुनजो रसूल आहे। माना अलाह साईं जेको अहकाम हुकुम ॾिनो असां उन ते बि हलंदासीं ऐं हुज़ूर पाक जेको फरमायो उन ते बि हलंदासीं। पोइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सलात सलाम आहे साईं जे मथां। पोइ उनजे मथां असां जेको कलमो पढ़ूं था, दिलि सां कलमो पढ़ण सां इंसानु मुस्लमान थींदो आहे। इस्लाम जा 5 रुकन आहिनि जंहिंजी बुनियादु इस्लाम बीठल आहे। पहिरियों निमाज़, ॿियो रोज़ो, टियों हज, चोथों ज़कात, 5 कलमो तैयब। निमाज़ समूरनि जे मथां फ़र्ज़ु आहे, 5 वक़्त निमाज़ पढ़िबी आहे। सुबुह, 2 पहिरीं, 3 पहिरीं, सांझी, सोमाणी। सुबुह खे छा चइबो आहे फजर, 2 पारीअ खे ज़ोहर, 3 पारीअ खे असुर, सांझीअ खे मग़रब ऐं सोमाणीअ खे इशा। फर्ज़ निमाज़ जेका ज़रूरी पढ़िबी आहे, न त उन खां सवाइ निमाज़ न थींदी। सुनत निमाज़ हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रसियल आहे त तव्हांखे सवाबु थींदो, उहो हर कंहिंखे पढ़णो आहे। ईअं न त फर्ज़ु पढ़ी हलियो वञे, जेसिताईं नबी पाक राज़ी न थींदो त अलाह साईं राज़ी थियणु मुश्किल आहे। बाक़ी वितुर निमाज़ जेका वाजिबु आहे, जेको सोमाणी जी 3 रकात पढ़िबी आहे, उहा 3 रकात पढ़िबी वाजिबु माना फर्ज़ जे बराबरि आहे, माना पढ़णी आहे ज़रूरी। साल में 2 ईदा थींदियूं आहिनि, हिकु ईद उल फितर, ॿी ईद उज़ा। औज़ बिल्लाहि मिनश शैतान रजीम माना या अल्लाह मां शैतान जी बुराइनि खां तोखां पनाह घुरां थो। पोइ आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम, शुरू कयां थो अलाह सुहिणे जे नाले सां जो वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे। उन खां बाद में आहिनि 5 पाक, हज़रत मुहम्मद, हज़रत अली साईं, हज़रत बीबी फातिमा, हज़रत इमाम हसन, हज़रत इमाम हुसैन। 4 ख़लीफ़ा आहिनि जंहिंमें ख़ुलफ़ाए राशिदीन चइबो आहे। 4 यार बि चवंदा आहिनि हुनखे, सम्झो था पुट। हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी, हज़रत अली करमुल्लाह वजो। ठीकु आहे दा। पोइ आहे उन खां पोइ असांजा ईसवी महीना, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे वक़्त खां वठी जेको अंग्रेज़नि जो जेके बिना पीउ जे पैदा थियो आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जंहिंखे ईसा रूहुल्लाह बि चइबो आहे। ईसाई जेके अंग्रेज़ हूंदा आहिनि न, घणो उन ते साईं ते ईमान आणींदा आहिनि, ॿियनि ते बि आणींदा आहिनि, पर उहो ईसा आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम असांजे लाइ नबी 1,24,000 कुल जेके नबी आहिनि असांजा बरहक सचा आहिनि। पर कुलनी खां असांजो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अव्वल बि आहे, आख़िर बि आहे, ज़ाहिर बि आहे, बातिन बि आहे। सो उहो आयो उन खां पोइ ला नबी बादी, उन खां पोइ नबी को अचिणो न आहे। जेको माण्हू चवंदो नबी उन खां पोइ आयो आहे या ईंदो त उहो इस्लाम जे दाइरे खां निकिरी वेंदो। सम्झो था पुट। ईसवी महीना हज़रत ईसा को तव्हांखे चयूं शुरू थियनि था 12 आहिनि। जनवरी पहिरियों, ॿियो फरवरी, 3 मार्च, 4 अप्रैल। अप्रैल कहिड़ो महीनो आहे? 4। मई 5, जून 6, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर आख़िरी 12, वरी जनवरी को शुरू थियनि था। वरी हिजरी महीना जेको हुज़ूर पाक हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके पाक में जॾहिं हुया पैदा थिया, पोइ काफ़रनि हुनखे सतायो, अलाह जो हुकुम थियो त हाणे हितां लॾे तव्हां मदीने में अचो, मदीने में रहम आहे। पोइ नबी साईं जन हिजरत करे माना लाॾाणो करे जंहिंमहिल मदीने शरीफ़ में आया त उन खां वठी इहे महीना असां ॻणणु शुरू कयासीं। सम्झो था। उहे पहिरियों मुहर्रम, ॿियो 3 रबीउल अव्वल, रबीउल आख़िर, रबीउल सानी बि चइबो आहे। 5 जमातुल अव्वल, 6 जमातुल आख़िर, हिनखे जमातुल सानी बि चइबो आहे।
सतों रजब, अठों शाबान, नाओं रमज़ान, ॾहों शावाल, 11हों ज़ुल्क़ाद, 10हों ज़ुल्हज। साल में 365 ॾींहं थींदा आहिनि। हफ़्ते में 7 ॾींहं, साल में 52 हफ़्ता। ठीकु आहे। ऐं साईं खे चवाणी 7 ॾींहंनि जा नाला तव्हांखे ॿुधायूं था। सूमर खां शुरू था थियनि। सूमर खे अंग्रेज़ी में चइबो मंडे, ट्यूज़डे माना अंगारो, अरबा वेनसडे, ख़मीस थर्सडे, जुमो फ्राइडे, छंछरु सैटरडे, आचर थियो संडे। 7 ई ॾींहं पूरा। ऐं ॾींहं राति 24 कलाकनि जा थींदा आहिनि। सम्झो था। कलाक में 60 मिंट, मिंट में 60 सेकंड। 1 किलोग्राम में 1000 ग्राम, 1 किलोग्राम में 1 किलोमीटर में 1000 मीटर, 1 मीटर में 40 इंच थींदा आहिनि। ठीकु आहे भाउ। उन खां बाद में आहे जबल। छा चइजे हाणे जबल? तव्हां ख़बर आहे ॾिसंदा रोड़ीअ ते जा 2 हंधि वेंदव त वॾा पथरनि जा ढेर हूंदा आहिनि। पोइ कच्छ बा फुटनि सां जेकॾहिं 1000 फुट खां मथे थी वियो उभो त उनखे असां जबल कोठींदासीं। जे 1000 फुट खां घटि थियो उनखे टकर चइबो आहे। जबलनि में जेको पाणी कुदरती मथां वही हले उनखे चइबो आहे आबशार। चश्मो उहो हलंदड़ पाणी जिते बीहे गॾु थिए माण्हू पीअनि या आबादी करनि उनखे चइबो आहे चश्मो। दरियाउ असांजो जेको आहे उहो हिमालय जबल खां शुरू थो थिए। सम्झो था। वञी सखर खां वठी हली पोइ वञी इहो असां सभु सिंधू दरिया बि चवंदा आहियूं हुनखे। उहो अरबी समुंड में वञी पवे थो। जेको चौधारी सुक विच में पाणी पर हुजे वॾी खॾ साईं उनखे छा चइजे? चौधारी सुक विच में पाणी उनखे छा चइजे? ढंढ। ऐं माथिरी जबलनि जे विच वारी ज़रखेज़ ज़मीन जंहिंमें आबादी बि थिए। ॿेट चौधारी पाणी विच में सुक। उप ॿेट वरी 3 पासनि खां पाणी अचे वरी हिकिड़े पासे सुक ॾों टपी वञे। उन खां पोइ रेगिस्तान जिते वारी वारी हुजे। कोहिस्तान कोह चइबो आहे जबलनि खे। जिते जबलनि जूं कतार आहे जिते जबल ई जबल हुजनि। भिट उनखे चइबो आहे वारीअ जा वॾा दड़ा। भिटाईअ ते वेंदव साहिब लती उते बि दड़ा वॾा आहिनि। उनखे चइबो आहे न भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼाइनि। वाह वरी उनखे चइबो आहे जेको दरियाहनि मां निकिरनि उनमें वरी वॾा वहुकरा जेके ज़मीननि खे आबाद करनि। हाणे असांजा वाह वॾा आहिनि। गुडू बैराज आहे वरी गुडू बैराज में सिंध वाह थो निकिरे असांजी शाख ते निकिरे कुंडो शाख। वरी उन में नंढा वाह था रखनि जंहिंमें असां ॿिज पोखियूं था ज़मीन आबाद कयूं था। दुनिया जा खंड आहिनि। एशिया खंड आहे, यूरोप खंड आहे, अमेरिका खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंड ऐं ॿिया खंड। ऐं असांजो खंड आहे एशिया खंड आहे। सम्झो था। एशिया खंड असांजो खंड आहे। पाकिस्तान असांजो मुल्क बि उन एशिया खंड में आहे। सम्झो था। असांजा पाड़ेसरी मुल्क जेके एशिया खंड में आहिनि चीन, हिंदुस्तान, ईरान, अफ़गानिस्तान। पाकिस्तानी जो गादी जो हंधु इस्लामाबाद आहे। पाकिस्तान में 4 सूबा आहिनि। सिंध जी गादी जो हंधु कराची। पंजाब जी गादी जो लाहौर। बलोचिस्तान गादी जो हंधु कोयटा। ख़ैबर पख्तूनख्वा अॻे सूबो सरहद न चइबो इन जो पिशावर गादी जो हंधु आहे। असां जाॾे ओभर सिज उभरे उनखे ओभर चइबो आहे। जाॾे लहे उनखे ओलह। 4 तरफ़ आहिनि। ओलह ओभर उत्तर ॾखिण हूअं 6 तरफ़ आहिनि। हेठि मथे जो बि तरफ़ आहे पर हिते तव्हांखे 4 ॼाणायूं था पिया। ठीकु। मादो अहिड़ी शइ आहे जेका शइ वज़न बि रखे जाइ बि ॻाल्हाए उनखे मादो चइबो आहे। हाणे जेका शइ असां ॾिसो पथर खणूं था इहो मादो आहे। तव्हां चवंदव उस्ताद वाह मादो कीअं थी? वाह टूप में विझी जाइ वालारींदी आहे न। कंहिं टूप खे थुलो न कंदी आहे। इहा बि मादो आहे। जेका शइ वज़न बि रखे जाइ बि ॻाल्हाए उनखे चइबो आहे मादो। पोइ वरी जानवर जेके साह वारा आहिनि जे बुत ते हूंदा आहिनि वार। गिदड़, उठ, बकरी। इंसान बि जानवर आहे पर अशरफुल मखलूक़ात आहे। अलाह साईं पंहिंजी कुदरत सां पैदा कयो आहे। उहे ॿचा ॼणींदा आहिनि। कांव, हिल, झिरकी
इहे जेके आहिनि इहे कॿरियूं इहे पखी आहिनि इनखे पर हूंदा आहिनि उॾंदा आहिनि इहे पखी आहिनि आना लाहींदा आहिनि जीत किविल नांग कोरीड़ो इन्हनि खे जेके जीत हूंदा आहिनि नांग खे जंघा न हूंदियूं आहिनि हॾड़ियूं हूंदियूं आहिनि बाक़ी जेके किविल कोरीड़ो इहे हूंदा आहिनि हिनखे 6 जंघा हूंदियूं आहिनि 2 छुहणा हूंदा आहिनि जंहिंखे ख़बर पवंदी अथनि हिते हीअ शइ पई आहे ओड़ो खाईंदा आहिनि मुंडी जॻहियूं 2 इहे वार हूंदा अथनि हेठि मथे कंदा आहिनि सियाणो जानवर गिदड़ सियाणो पखी कांव वण जा हिसा आहिनि पाड़ थुड़ पन्नु गुल मेवो इहे वण जा हिसा आहिनि हाणे पाड़ छा कंदी आहे धरतीअ में पाणी पीअंदी लूण खणंदी ताक़त कंदी मथे जंहिं महिल उस लॻंदी त उहो पन जेके आहिनि खाधो ठाहींदा पोइ खाधो ठाहींदा उहो वण ऑक्सीजन पैदा कंदो आहे ऑक्सीजन जेका असां हवा खाऊं था उहा पैदा कंदो आहे ऑक्सीजन जे करे मुल्क में थधिकार थींदो आहे बरसाति जा मींहं पवंदा आहिनि राति जो वण वरी कार्बन कढंदो आहे माना गरम हवा जेको असां ॿाहिरि कढूं था या कार्बन चइबो आहे पोइ उनजे करे राति जो वण जे हेठूं सुम्हण जा वेहण नुक़सानकार आहे ॿियूं असांजूं भाॼियूं आहिनि जेके पूरला भाॼियूं आहिनि मुंहिंजी बसर आहे ॿटालू आहे बिह आहे ऐं ॿियो उहो असां खाईंदा आहियूं ॿियो गुल कंहिंजा खाईंदा आहियूं गोभीअ जो गुल ऐं कमंद जी वरी ॾांडियूं खाईंदा आहियूं वरी कंहिं शइ जा असां पन खाईंदा आहियूं उहे पली सरियं खीर जो रंग अछो थींदो आहे तोते जो रंग साओ कांव जो कारो अंग जो अछो जहाज़ जाते बीहनि उनखे चइबो हवाई अॾो पाणी वारा जहाज़ जाते बीहनि बंदर जाते वरी ॿेड़ियूं बीहनि उनखे पतण जाते वरी गाॾियूं बीहनि बसियूं लारियूं स्टॉप जाते रेल बीहे उनखे स्टेशन चइबो आहे सम्झो था पुट उन खां पोइ एका ॾहाका 100 हज़ार 10,000 लख 10 लख किरोड़ 10 किरोड़ अरब 10 अरब खरब शाबाश